अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी में खुश आमदीद। एक नई वीडियो से गड हाज़िर आया दोस्तों। बिल्कुल तव्हां एक ही मोबाइल में एक ही स्क्रीन ते तव्हां फेसबुक और व्हाट्सअप गड हलाए सको था। यूट्यूब हलाइण सां गॾोगॾु फेसबुक व्हाट्सअप या बी का भी शइ ऐप हुजे या कहिड़ी भी गूगल हुजे तव्हां हलाए सको था। अमूमन दोस्तों तव्हां ॾिठो वियो आहे त जॾहिं असां यूट्यूब हलाईंदा आहियूं त जॾहिं ॿी का शइ हलाइण जी कोशिशि कंदा आहियूं त जॾहिं असांखे यूट्यूब कटणो पवंदो आहे ऐं पोइ ई ॿी का शइ हलाईंदा आहियूं। पर हाणे तव्हां यूट्यूब हलाइण सां गॾोगॾु तव्हां फेसबुक ऐं व्हाट्सअप ते बि चैटिंग कंहिंसां ॻाल्हाए सघो था। होॾां वीडियो हलंदो रहंदो हिकु स्क्रीन अधु स्क्रीन ते, ऐं अधु स्क्रीन ते तव्हां कंहिंसां मैसेज ज़रिए या फेसबुक ते तव्हां फेसबुक हलाए या व्हाट्सअप ते कंहिंसां बि ॻाल्हाए सघो। दोस्तों हर मोबाइल की पंहिंजी सेटिंग हूंदी आहे ऐं मूं वटि मोबाइल हिन वक़्तु टेक्नो मोबाइल आहे। ही हर टेक्नो मोबाइल ऐं ख़ासि करे इन्फिनिक्स में भी ही ऑप्शन मौजूद है। खोड़ मोबाइलनि में मुख़्तलिफ़ ऑप्शन के हिसाब से उन में मौजूद है। ऐं बाद में दोस्त न चवनि त तव्हां यार ही कहिड़ो ॿुधायो, असांजी मोबाइल में ऑप्शन आहे ही न। खोड़ ही मोबाइलनि में हूंदो, इंशाल्लाह तव्हांजी मोबाइल में भी ही ऑप्शन ज़रूर हूंदो। त हलूं था तव्हांखे मां ॿुधायां थो त उहो कहिड़ो तरीक़ो आहे। उन खां पहिरियां हमेशह जियां असांजी हिकिड़ी फरमाइश गुज़ारिश तव्हां दोस्तनि खे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक भी कयो ऐं यार कमेंट भी असांखे कंदा कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे जीअं असां वधीक वरी वीडियो तव्हांजे लाइ ठाहींदा आहियूं। काफ़ी दोस्त आहिनि जेके असांखे सब्सक्राइब कयूं वेठा आहिनि ऐं असांजी वीडियो खे लाइक भी कंदा आहिनि, पर काफ़ी दोस्त असांखे जेके नथा कनि उन्हनि खे असां वरी भी गुज़ारिश कंदासीं त असांजे वीडियोज़ के लाइक कंदा कयो ऐं कमेंट भी असांखे कंदा कयो। त देरि नथा कयूं, हलूं था तव्हांखे उहा सेटिंग ॿुधायूं था त उहा कहिड़ी सेटिंग आहे ऐं कहिड़े तरीक़े सां कजे जीअं डबल स्क्रीन थिए ऐं जीअं तव्हां यूट्यूब सां गॾु फेसबुक या व्हाट्सअप या मैसेज या कुझु भी तव्हां उन सां गॾोगॾु हलाए सघो था। मतिलबु ॿ स्क्रीनां थी वेंदियूं तव्हांजियूं। पोइ जेके भी शयूं तव्हां ॿ हलाए सघो, ज़रूरी न आहे त यूट्यूब सां गॾु हलायो। कहिड़ी भी शयूं तव्हां उन मोबाइल स्क्रीन ते तव्हां ॿ शयूं हलाए सघंदव आराम सां। त अचो त तव्हांखे ॿुधायां। सब खां पहिरीं मां यूट्यूब खे ऑन कंदुसि। तव्हां हीअं यूट्यूब खे ऑन कजो। ही मां यूट्यूब ते अची वियो आहियां। हाणे हिननि मां को भी मां वीडियो ओपन कंदुसि। मिसाल के तौर ही दोस्त जो वीडियो है, मैं इनके ओपन कयां थो। ही मैं इनके थोड़ो इनके ढकींदुसि जीअं कॉपीराइट न अचे। इन खां बाद में बैक जो बटन होंदो आहे, हेठि ॾिसो, हेठि वो इहो गोल वांगुरु ईअं हर मोबाइल जो पंहिंजो हिसाबु हूंदो आहे। उन गोल वारे ऑप्शन खे जॾहिं असां बैक कंदा आहियूं त उनखे असां ईअं बैक कंदासीं। ही दोस्तों ही जेके हेठि कुंड में बटन आहे, मां निशान भी हणां थो, मूं वटि इहो आहे उहो कुंड में गोल वारो। इनखे तव्हां हीअं जॾहिं हणंदव, जॾहिं हणण खां बाद में असां हीअं थींदो आहे, हीअं ऑप्शन ईंदा आहिनि। त हाणे इन में तव्हांखे ही ॾिसो मथे ॿ लकीरां हूंदियूं आहिनि। तव्हां जॾहिं ईअं यूट्यूब खे कंदव न त ही ॿ मथे लकीरां आहिनि। ये ॿ लकीरां तव्हांजे शायदि ऑप्शन में ईंदी हुजनि, जंहिंजे में न आहिनि त उहो शायदि न थींदो। हिन ॿिनि लकीरनि खे तव्हां जॾहिं हणंदव, हणण सां ही अधु स्क्रीन असांजी मथे जेका त यूट्यूब जी हली वेंदी। हीअ ॾिसो ही मथे अची वई आहे। ऐं हाणे असांखे वरी ॿी इन सां गॾु ॿी का भी ऐप असांखे हलाइणी पवंदी। कहिड़ी भी तव्हां हलाए सघो था, व्हाट्सअप हुजे या कुझु भी हुजे। मिसाल जे तौर मां ही व्हाट्सअप हलायां थो। व्हाट्सअप मां ओपन कयमि त ॾिसो मथे यूट्यूब आहे ऐं हेठि व्हाट्सअप आहे। ही तव्हां ॾिसो बिल्कुलु कमु करे रहियो आहे। ही यूट्यूब खे मां हेॾे होॾे कयां पियो। हाणे तव्हां इते ई वरी तव्हांखे मां ॾेखारियां, तव्हां यूट्यूब भी इते ई तव्हां ओपन करे सघो। ॾिसो हेॾां वीडियो भी हले पियो ऐं हेठि असां व्हाट्सअप ते जेको आहे चैटिंग भी करे सघूं था। मिसाल जे तौर ही मां कंहिं दोस्त खे मैसेज कयां थो, ही ॾिसो मां मैसेज भी कयो आहे ऐं वीडियो भी असांजो हले थो। बिल्कुलु तमामु ही कॉल अची वई आहे, मां कॉल खे डिस्कनेक्ट कंदुसि। ही ॾिसो दोस्तों डबल स्क्रीन हली पियो। हाणे तव्हां वीडियो भी ॾिसंदा रहो, मैंने आवाज़ बंदि कयो आहे। तव्हां हिते व्हाट्सअप ते मैसेज भी करे सघो था। हाणे वरी तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त इन सां गॾु वरी तव्हां फेसबुक भी इन ई नमूने सां हलाईंदव। ॿिनि लकीरनि ते अची करे तव्हां इन ॿिनि लकीरनि खे हणंदव। हणण खां बाद में वरी तव्हां का भी शइ ओपन करे सघो था, कुझु भी तव्हां हलाए सघो था, पर मां फेसबुक हलाईंदुसि।
फेसबुक के ओपन कयां थो। ही ॾिसो हे फेसबुक ओपन थी वियो आहे। असां हाणे फेसबुक ते भी असां कुछ भी करे सघूं था। लाइक कयो जेके भी ॾिसो फेसबुक जा वीडियो भी तव्हां गॾु ॾिसी सघो था ऐं यूट्यूब जो वीडियो भी हलंदो, फेसबुक जो वीडियो भी इन सां गॾु हलंदा रहंदा। मूंखे तमामु ही सेटिंग जेका त सुठी लॻी। इन जे लाइ मां सोचो त तव्हां दोस्तनि जी ॾाढो दोस्तनि खे सेटिंग सम्झायूं त जीअं उहे भी दोस्त इन मां फ़ाइदो वठनि। त उमेद आहे त तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो हूंदो। ही कंहिं मोबाइल में जंहिंमें सेटिंग आहे त उहा इंशाल्लाह हीअं ज़रूरु थींदी। तव्हां हीअं कयो। बाक़ी जेकॾहिं जंहिं मोबाइल में सेटिंग न आहे त उहो यूट्यूब तां सर्चिंग करे उन जा ऐप भी आहिनि, तव्हां डाउनलोड कयो। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।